खबर शामिल कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां मशीन ज़रिए शहरनि मां पाणी जी नेकाली जी हिदायत कई वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि DC ऑफिस में इजलास थियो। इजलास में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो तेज़ बरसातुनि नौशेर फ़िरोज़ जा पुराणा तारीख़ी रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध जा माण्हू ॾुख में आहिनि, उन्हनि जे दर्द जो इलाज करे तसली ॾियणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। नौशेर फ़िरोज़ मां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां मशीन ज़रिए शहरनि मां पाणी जे नेकाली जी हिदायत कई वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि DC ऑफिस में इजलास थियो आहे। इजलास में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे तेज़ बरसातुनि नौशेर फ़िरोज़ जा पुराणा तारीख़ी रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध जा माण्हू ॾुख में आहिनि, उन्हनि जे दर्द जो इलाज करे तसली ॾियणु आहे। नौशेर फ़िरोज़ मां आगाह कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां मशीनुनि ज़रिए शहरनि मां पाणी जी नेकाली जी हिदायत कई वई आहे।